पाकिस्तान पीपल्स पार्टी की CC मीटिंग में हमने ये 2 राय पे गौर किया। 90 दिन का सिलसिला है जो आइन में जो लिखा गया है, जो लीगल एक्सपर्ट्स है, उन सब ने हमें बताया कि आइन के मुताबिक 90 दिन में इलेक्शंस होने चाहिए। घर के मामलों में मैं सदर जरदारी साहब की बातों पे पाबंद हूँ तो मुझे अपने कारकुन के और अपना पार्टी सेंट्रल एग्जीक्यूटिव कमेटी के जो फैसले हैं उन पे पाबंद। पाकिस्तान पीपल्स पार्टी अब इलेक्शन कैंपेन तो शुरू नहीं कर। पाकिस्तान पीपल्स पार्टी के जयाले जो है वो इलेक्शन के लिए तैयार है। मुआशी सूरत हाल बदतर होता जा रहा है। वो अपना फैमिली के लिए खाना का बंदोबस्त कैसे करे, वो अपने बच्चों को स्कूल कैसे भेजे। पाकिस्तान पीपल्स पार्टी वो जमात है जिसका मंशूर आपके मसाइल का हल है। हमने वो रोटी, कपड़ा और मकान का दावा पूरा करना है। पीपल्स पार्टी जी CEC में तय थियो हो त आइन मूजिब चूंडू 90 ॾींहनि अंदरि थियण घुरिजनि। तकबंदियुनि बाबति आसिफ अली ज़रदारी जो बयान जो मतिलबु हू पाण ई ॿुधाए सघे थो। घर जे मामलनि में आसिफ अली ज़रदारी जे बयाननि ऐं सियासी तोड़े आइनी मामलनि में CEC जे फ़ैसिलनि जो पाबंद आहियां। केयर टेकर्स ते एतिराज़ नाहे पर उहे चेयर टेकर्स न बणिजनि। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जूं बदीन में मीडिया सां ॻाल्हियूं। बिलावल भुट्टो चयो आहे त निगरान हुकूमत बिजली, पेट्रोल, गैस ऐं डॉलर जो अघु घटि करे सघे थी त भली जादू ॾेखारे। अवाम खाधे पीते बिजली जा बिल भरण ऐं दवाउनि लाइ परेशान आहे। बिलावल भुट्टो बदीन में PP कारकुननि खे खिताब कंदे चयो त मुल्क माशी ॾुखियाईनि जो शिकार हो। 15 महीना मेहनत करे परॾेही मामलनि खे बहितर बणायो। अवाम समूरनि पार्टियुनि जी हुकूमत ॾिठी पर मसला सिर्फ़ पीपल्स पार्टी हल कंदी। मुल्क आहे त असां सभु आहियूं। सभिनी खे सियासत बदिरां मुल्की मईशत जी ॻणती करणु घुरिजे। इलेक्शन कमीशन आइन मूजिब तकबंदियूं कराइण खां पोइ चूंडू कराईंदी। असांखे इलेक्शन कमीशन ते मुकमिल एतमाद आहे। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी चयो आहे त मुल्क मुश्किल माशी सूरतहाल मां गुज़री रहियो आहे। असां सभिनी खे सियासत बदिरां पहिरियां मईशत जी ॻणती करणु घुरिजे। निगरान हुकूमत SIFC जे मंसूबनि खे जल्द मुकमिल करे मुल्क खे तरक़ीअ जे रस्ते ते चाढ़े। निगरान हुकूमत परॾेही सीड़पकारनि लाइ ख़ासि वीज़ा पॉलिसी जारी करण जो ऐलान करे छॾियो। गैर क़ानूनी तरसल परॾेहिनि खे नेकाली ॾियण जो बि फ़ैसिलो। SIFC जे FS कमेटी जे इजलास खां पोइ निगरान परॾेही वज़ीर जलील अब्बास जीलानी चयो आहे त सीड़पकारनि लाइ आसान वीज़ा जारी कई वेंदी। ख़ासि सीड़पकारी काउंसिल हुकूमत जो इनक़िलाबी क़दम आहे। चीन, अमरीका समेत ॿियनि मुल्कनि सां लाॻापा मज़बूत थी रहिया आहिनि। निगरान घरू वज़ीर सरफराज़ भुगती चयो आहे त गैर क़ानूनी तरसल परॾेहिनि खे नेकाली ॾियण जो फ़ैसिलो कयो आहे, जंहिं लाइ पॉलिसी बि ठाही वई आहे। डॉलर, भाण, खंड ऐं ॿियनि शयुनि जी स्मगलिंग वॾो मसइलो आहे। स्मगलिंग ते ज़ीरो टॉलरेंस पॉलिसी अख़्तियार कई वई आहे। निगरान वज़ीर उमर सैब चयो त IT मुल्की मईशत लाइ अहम आहे। IT सां करप्शन में घटिताई ईंदी। टैक्स निज़ाम खे डिजिटलाइज़ करण जी बि ज़रूरत आहे। PTI चेयरमैन आर्मी एक्ट ऐं ऑफिशियल सीक्रेट एक्ट में तरमीम खे सुप्रीम कोर्ट में चैलेंज करे छॾियो। वकील शुएब शाहीन PTI चेयरमैन पारां दरख़्वास्त दाख़िल कराई। आर्मी एक्ट ऐं ऑफिशियल सीक्रेट एक्ट में तरमीम खे कालादम करार ॾियण जी इस्तदा कई वई। बिलावल भुट्टो ज़रदारी जी अवामी राब्ता मुहिम ठट्टो सजावल बदीन ऐं टंडे मोहम्मद खान खां पोइ हैदराबाद पहुची वियो। मुख़्तलिफ़ हंधनि ते PP चेयरमैन जी शानदार आजियां। बिलावल भुट्टो ठट्टो में अॻूणे MNA डॉक्टर वाहिद सुमरोज़ सां संदसि भाइटे जी वफ़ात ते ताज़ियत कई। बदीन में मरहूम डॉक्टर सिकंदर महंदरो जे वारसनि सां बि ताज़ियत। KTN न्यूज़ सखर जे ब्यूरो चीफ शहीद जान मोहम्मद मर जे क़त्ल में मुलविस मुख्य जवाबदार गिरफ़्तार न थिया। वाक़े खे 23 ॾींहं गुज़रण बावजूद पुलिस कातिल गिरफ़्तार करे न सघी। कलम धणियुनि में ता मुख़्तलिफ़ शहरनि में एहतिजाज बि जारी। SSP सखर इरफान समूह हिकु भेरो ॿीहर
शहीद जान मोहम्मद मर जे कातलन खे जल्द गिरफ़्तार करण जी ख़ातिरी कराईंदे चयो आहे त शहीद जान मोहम्मद मर जे क़त्ल केस में अॻुभराई थी आहे। जल्द कातिल गिरफ़्तार कया वेंदा। जांच शुरू करे पुलिस टीमूं बि जोड़े वरितियूं आहिनि। सिंध असेंबली जे स्पीकर आगा सिराज दुरानी ज़मानत मंज़ूर थियण बाद पहिरियों भेरो सेवण पहुची कलंदर जी मज़ार ते हाज़ुरी भरण बाद गड़ी ख़ुदाबख्श पहुतो। शहीदनि जी मज़ार ते बि हाज़ुरी भरी। आगा सिराज दुरानी चयो आहे त निगरान घर वज़ीर खे शहीद जान मोहम्मद मर जे कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ कयल वाइदो पूरो करे कातिल फौरी तौर गिरफ़्तार करणु घुर्जनि। शहीद जान मोहम्मद मर अवाम में सुजागी पैदा कई। चूंडुनि बाबति इलेक्शन कमीशन बहितर ॿुधाए सघे थी। असांजो मुतालबो उहो ई आहे त इलेक्शन 90 ॾींहनि अंदरि थिए। रानीपुर जी पीरानी हवेली में ज्यादती बाद क़त्ल कयल मासूम फातिमा क़त्ल केस सुस्ती रफ़्तारी जो शिकार। पुलिस केस में गिरफ़्तार पीर असद शाह जो मोबाइल फोन डी कोड न करे सघी। फरार थियल हिना शाह ऐं संदसि पीर पीर फयाज़ शाह बि गिरफ़्तार न थी सघिया। एसएसपी खेरपुर समीउल्लाह सुमरो जांच टीम सां गॾु खानवाण में फातिमा फौड़ो जे घर पहुतो। बारड़ी जे वारसनि सां मुलाक़ात। वाक़े वारे हंध जो बि दौरो। एसएसपी पारां केस में घुर्बल समूरनि जवाबदारनि खे गिरफ़्तार करण जी हिदायत। सिंध समेत समूरे मुल्क में बिजली चोरनि ख़िलाफ़ क्रैकडाउन। सिंध में 4000 खां वधीक गैर कानूनी कनेक्शन काटा करण बाद 106 माण्हुनि ते केस दाख़िल। बिजली विरहाईंदड़ कंपनीज़ जे 1955 ऑफिसर्स ख़िलाफ़ केस दाख़िल कयो वियो। 21 ॼणा गिरफ़्तार। ज़रनि मूजिबि डिस्ट्रीब्यूशन कंपनीज़ ते 40 लख यूनिट बिजली चोरी साबित थियण ते 1955 ऑफिसर्स ख़िलाफ़ एफआईआर दाख़िल करे 21 ॼणनि खे गिरफ़्तार कयो वियो। 164 मिलियन रुपया ॾंढ पिणु विधो वियो, जंहिं मां 1 करोड़ 10 लख रुपया वसूल कया विया आहिनि। बलोचिस्तान जे इलाइक़े डेरा बुगटी में सुई खां सिबी वेंदड़ फुटबॉल टीम जा रांदीगर अगवा लेवी ज़रियनि मूजिबि हथियारबंदनि कशी किनाल वटां रांदीगरनि खे अगवा कयो। रांदीगर ऑल पाकिस्तान चीफ मिनिस्टर फुटबॉल गोल्ड कप खेॾण लाइ वञी रहिया हुआ। छह बजे असांखे आया माण्हू इतला ॾियण तव्हांजो छोकिरो बाज़ार थी वियो आहे। असां सारी राति सारी ॾींहुं इन टाइम ताईं असां उन अचण जे लाइ परेशान आहियूं। अलाए छो अहिड़ो सियासी चकर हले थो पियो। असांखे सम्झ नथी अचे पई आख़िर कीअं करूं, कंहिंखे तव्हां ॾियूं, काॾे वञूं। उन रब जे सदके पंहिंजे क़ुरान जे सदके असांखे थोरो पंहिंजो बचड़ो ॾियो। कश्मीर में अगवा थियल नौजवान सागर कुमार के बाजियाब कराइण वारी पुलिस जी दावा कोड़ी निकती। वारस पुलिस जी दावा ते काल खां इंतजार कंदा रहिया पर सागर कुमार ज़ाहिर न थियो। सागर जे पीउ जो चवण आहे त ख़बर न आहे पुट जे अगवा मामले ते छो सियासत कई पई वञे। सम्झ में नथो अचे त कंहिंखे दाह ॾियूं, केॾांहुं वञूं। सागर जी अमड़ इल्तिजा कंदे चयो त ख़ुदा जे वास्ते संदसि बचड़े खे वापसि कराए वञे।